छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। जो मेज़बान जाफ़र मेमन हिन वक़्तु मौजूदु आहियां हैदराबाद प्रेस क्लब जे ॿाहिरां, जिते सिंध जी सिविल सोसाइटी जे तरफ़ां सिंधी ॿोलीअ खे दफ़्तरी ॿोली बनाइण जे लाइ एहतिजाजी सॾु ॾिनो वियो हो। ऐं हीअ एहतिजाजी सॾु सिर्फ़ु हैदराबाद जे लाइ न पर पूरी सिंध जे लाइ सॾु। ऐं असांजे इतलान मूजिबि सॼी सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में हिन क़िस्म जा एहतिजाज ऐं नंढियूं नंढियूं रैलियूं निकितियूं आहिनि। जो कि हैदराबाद वारे हिन इजलास में हिन जलसे में हिन वक़्तु मुख़्तियार अब्बासी ख़िताब करे पियो। असां चाहियूं था त मुख़्तियार अब्बासी ऐं उनखां पोइ सिंध जी जेका बि सिविल सोसाइटी हिते आयल आहे उन में अदीब बि आहिनि, शाइर बि आहिनि, मुख़्तलिफ़ ज़िंदगीअ जे शोबनि सां तालुक़ु रखंदड़ अॻवान ऐं शागिर्द सभु शरीक आहिनि। उहे बि हिन में मौजूदु रहिया। हिन जी जेका कारवाई आहे असां अवांजी समातनि ताईं रखूं था। तंहिं करे अचो त मुख़्तियार अब्बासी जो आवाज़ु ॿुधूं ऐं उनखां पोइ बाक़ी जेके ॻाल्हाइण वारा दोस्त आहिनि उन्हनि जा बि ख़्याल ॿुधूं। असां कंहिं बि ॿोलीअ जा दुश्मन न आहियूं। ॿोलियूं सभु असांजियूं आहिनि। सिंधी ॿोली बि असांजी आहे, पंजाबी भुले शाह जी ॿोली बि असांजी आहे, ऐं खटक जी ॿोली, केपीके जी ॿोली असांजी आहे, बलोचिस्तान उर्दू जी ॿोली, गालिब जी ॿोली बि असांजी आहे। पर हीअ जेका असांजी ॿोली आहे पंहिंजी सिंधी ॿोली, जंहिंमें असांखे पंहिंजी माउ लोली ॾिनी आहे, उहा असांजी क़ौमी ॿोली आहे। असां इहो नथा चऊं त सिंधी ॿोलीअ खे सॼे पाकिस्तान ते मुसलत कयो। असां इहो नथा चऊं त सिंधी ॿोली पाकिस्तान जी ॿोली आहे, न, पर हीअ असांजी ॿोली आहे, हीअ असांजे वतन जी ॿोली आहे, हीअ असांजे धरतीअ जी ॿोली आहे। इन में कहिड़ो असांजे पासो इनाराफ़ी था कयूं, इन में कहिड़ी कानून जी ख़राब वर्ज़ी था कयूं। पीपुल्स पार्टीअ खे 40 सालनि खां वठी सिंधी माण्हुनि वोट ॾिना आहिनि। पीपुल्स पार्टीअ ते इहो तमामु वॾो फ़र्ज़ु आहे थो थिए त हू हिन ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिए। भुटे साहिब उन सिलसिले में कोशिशूं कयूं हुयूं, पर हिन नस्ल परस्तनि उन्हनि खे बिगाड़े छॾियो ऐं मोट में पीपुल्स पार्टी रिएक्ट थी। तंहिंजे करे पीपुल्स पार्टी सिंधी माण्हुनि जी नुमाइंदा पार्टी आहे। हिन वक़्तु बि 10 सालनि खां पीपुल्स पार्टी बरसरे इक़्तिदार आहे। हूअ जेकॾहिं चाहे त सिंध में सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारे सघे थी। सिंध में सरकारी ॿोली जो दर्जो अॻे ई 1972 जे कॉन्स्टिट्यूशन मूजिबि राइज थियल आहे त सिंध अंदरि जेका बि सिंधी ॿोली आहे उहा सरकारी ॿोली हूंदी, उहा दफ़्तरी ॿोली हूंदी। पर सुवाल आहे त अमल केरु करे।
सुवाल अमल जो आहे। अमल त ज़ाहिरा हुकूमत ई कराईंदी न। अमल त ज़ाहिरा त सिंध हुकूमत खे करणो आहे। असांजो ॿियो को बि मुतालबो कोन्हे। असां सिंपल मुतालबो इहो था कयूं त बाबा सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾेई ऐं सरकारी ॿोलीअ जो दर्जो ॾेई सिंध अंदरि ऐं उनखे उनजी मज़बूती जे लाइ तव्हांखे ई कमु करणो आहे। प्राइवेट इदारनि में सिंधी ॿोली खे कोन था पढ़ाइनि। बीकन स्कूल में सिंधी ॿोलीअ खे कोन था पढ़ाइनि। सेंट बोनावेचर में सिंधी ॿोलीअ खे कोन था पढ़ाइनि। अहिड़ी तरीक़े सां सिंध जा जेके तमामु वॾा तालीमी इदारा प्राइवेट आहिनि उन में सिंधी ॿोलीअ खे कोन था पढ़ाइनि। हालांकि ही कानून पास थियल आहे त सिंधी कंपलसरी सब्जेक्ट सिंधी हर हालत में पढ़ाइणी आहे। तंहिंजे करे असां पीपल पार्टीअ खे मजबूर था कयूं, उनखां मुतालबो था कयूं त तव्हां हिन लातालकीअ जो इज़हार न कयो। ही जेका लातालकी कयो वेठा आहियो, अॼु जेकॾहिं तव्हांजी लातालकी न थियल हुजे हा त ईअं हिकु डॉक्टर खे इहो मौक़ो कोन मिले हा त हू सिंधी डॉक्टराणीअ खे चवे हा त तूं दाव में जेको आहे सिंधी ॿोली न ॻाल्हाए। पर इहो हिन हुकूमत जे करतूतनि जे करे उन्हनि खे इहो मौक़ो मिलियल आहे। ही सिंपल ॻाल्हि आहे, ही पीपल्स पार्टीअ जे वस जी ॻाल्हि आहे, ही करे सघे थी। हिननि में का बि रुकावट कान्हे का। असांजो ही सिंध जो शऊर, ही सिंध जो क़ौमी शऊर अॼु हिते गॾु थियो आहे। सच पुछो त ही हिकिड़ो माण्हू, ही करोड़नि जो माण्हू आहे। ही सिंध जो आवाज़ आहे। ही डॉक्टर नज़ीर शेख आहे, ही पंहिंजो कुरैशी साहब आहे, ही साईं फैजल आहे, ही मज़र आहे, ही ज़ुल्फ़कार आहे, ही अदी हुमेर आहे, ही जामिया, ही सभु, ही फारूक आहे, ही अदी जुबैद आहे। ही सिंध जो आवाज़, ही करोड़नि जा माण्हू आहिनि। हिननि जो ही पंहिंजे वतन जा संजीदा इंसान दोस्त माण्हू आहिनि जेके मुतालबो था कनि त सिंधी ॿोलीअ खे सरकारी ॿोलीअ जो दर्जो ॾिनल आहे, उन ते रुॻो अमल करायो। असां का वॾी ॻाल्हि कोन था कयूं। असां चऊं था त सिंधी ॿोली खे तालीमी इदारनि में पढ़ायो वञे, असांजे बचनि खे सिंधी ॿोलीअ में तालीम ॾिनी वञे। इहो असांजो मुतालबो आहे। असीं उस्ताद बुखारीअ जी ॿोली, असीं लतीफ़ जी ॿोली, असीं शेख हयात ॿोलीअ जा वारस आहियूं। असीं पंहिंजी ॿोली बचाईंदासीं। असांजे ॿोलीअ खे ख़तरो आहे। ख़तरो इन करे आहे त असांजे मुस्तक़बिल खे, असांजे आईंदा जेको नस्ल आहे उनखे तालीमी इदारनि में सिंधी ॿोली नथी पढ़ाई वञे। ॻाल्हियूं बि हलनि थियूं। मां गुज़ारिश कंदुसि सिंध जे क़ौमी फनकार, सिंध जे क़ौमी रागी जनाब मज़र अली साहब खे त हू अचे पंहिंजो लतीफ़ जी वाई पेश करे या को क़ौमी गीत ॿोली। महिरबानी ज़बरदस्त। त मज़र साहब खे गुज़ारिश आहे त पंहिंजी वाई पेश करे या क़ौमी गीत पेश करे। सभिनी खां पहिरीं लतीफ़ बाजहार जे नाले सां वाईअ सां, हुन खां पोइ ॿोलीअ जो ख़ासि गीत उस्ताद बुखारी साहब। वाह वाह। अवल अलाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू वाली वाहिद वज़िक्र रब रहीम सो सारा है सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो अल्लाह मियां जी लतीफ सबका फिर आकू पूजे। असां पंहिंजे पिरीअ खे पूॼियूं पिया। सबका फिर आकू पूजे नीह नेड़े गुण गाल वो
सबका पिरिया को पूजे अल्लाह अल्लाह लात जालती फजी वो 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 लात जालती लात जालती फजी सद तह जो सुजे सबका पिरिया को पूजे वो 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 जी लतीफ सदक तुंहिंजी सारा हता उस्ताद बुखारी साहब जो 86 जे ॾहाके में 80 जे ॾहाके में हिकिड़ो क़ौमी ऐं ॿोलीअ जो गीत चयल उहो नज़म जंहिंजो उनवान आहे अपील मां सम्झां थो 86 खां वठी अॼु ताईं साॻियो सिनेरियो आहे साॻी सिचुएशन आहे अॼु बि इन गीत जी साॻी इफ़ादियत ऐं अहमियत आहे सॼे सिंध खे अपील आहे मुंहिंजो साथ ॾींदा ज़बरदस्त ओ बेली ओ सिंधी ओ बेली ओ सिंधी ओ बेली ओ सिंधी ओ सिंधी ओ सिंधी जियो जियारो पंहिंजी ॿोली मचो मचायो पंहिंजी ॿोली जियो जियारो पंहिंजी ॿोली मचो मचायो पंहिंजी ॿोली बचायो मुंहिंजी ॿोली बचायो पंहिंजी ॿोली मिली करे बचायो मुंहिंजी ॿोली बचायो पंहिंजी ॿोली बचायो मुंहिंजी ॿोली बचायो पंहिंजी ॿोली ओ बेली ओ सिंधी ओ बेली ओ सिंधी ओ सिंधी ओ सिंधी काछे थर जी लाड़ उतर जी शहर शहर जी ॿोली कोरिय कुंभार जी वढे लोहार जी जोधे जुझार जी ॿोली भगुअ भाल जी दरिया खाल जी अमल अमान जी ॿोली हो शाह सचल जी सामीअ हमल जी इल्म अमल जी ॿोली हो शेख अयाज़ सिराज नियाज़ जी रमज़ राज़ जी ॿोली बचायो मुंहिंजी ॿोली बचायो मुंहिंजी ॿोली बचायो मुंहिंजी ॿोली बचायो मुंहिंजी ॿोली ओ बेली ओ सिंधी ओ बेली ओ सिंधी कुर्ब कली चजी मुंशी सर्वे चजी करे के चजी बोली शौक शमशीर जी नूर तनवीर जी सोच सुधीर जी बोली ताजल अजल जी सरकश गुल जी कौम कुल जी बोली हो नजम जमाल जी ताज जलाल जी कुर्ब कमाल जी बोली बचायो मुंहिंजी ॿोली बचायो मुंहिंजी ॿोली बचायो मुंहिंजी ॿोली बचायो मुंहिंजी ॿोली राशिद राज़ जी नाज़ शहबाज़ जी आम आवाज़ जी ॿोली सहर मुदाद जी शादले शाद जी दाद फरियाद जी ॿोली बाग़िया हलीम जी खाकीय नदीम जी कौम अज़ीम जी ॿोली हो तालिब मला जी आरिफ मिर्ज़ा जी तारिक मिर्ज़ा जी ॿोली ओ बद बज़मीअ जी मसरूर बदवीअ जी जोश नकवीअ जी ॿोली
बदर फ़क़ीर इनाम अमीर जी पंहिंजे ज़मीर जी ॿोली बचायो मुंहिंजी ॿोली बचायो पंहिंजी ॿोली बचायो मुंहिंजी ॿोली बचायो पंहिंजी ॿोली ऐं न बलोच जी नून बलोच जी सोच सर्वेच जी ॿोली खोसेल गरीअ जी जोल शरीअ जी कुड़मीअ कारीअ जी ॿोली नूरुल हुदा जी खैरुन्निसा जी अम्मा उमराव जी ॿोली हो भाॻीअ परवीन जी नूरीअ ज़रीन जी हिन ज़मीन जी ॿोली बचायो मुंहिंजी ॿोली बचायो पंहिंजी मिली करे बचायो मुंहिंजी ॿोली बचायो पंहिंजी ॿोली भाॻीअ परवीन जी नूरीअ ज़रीन जी हिन ज़मीन जी ॿोली कंवर राम जी कृष्ण श्याम जी ख़ास आम जी ॿोली कला प्रकाश जी नारायण दास जी उम्मीद आस जी ॿोली कमल हसद जी उत्तम गोविंद जी सिंध हिंद जी ॿोली बचायो मुंहिंजी ॿोली बचायो पंहिंजी ॿोली मिली करे बचायो मुंहिंजी ॿोली बचायो पंहिंजी ॿोली कमल हसद जी उत्तम गोविंद जी सिंध हिंद जी ॿोली सैयद सोहर जी पीर पगर जी भूरे करे जी ॿोली हैदर सनाईअ जी नू हलाईअ जी हैदर सनाईअ जी नू हलाईअ जी बाल भलाईअ जी ॿोली हो राहू पलिज जी जाम जुड़ज जी नीह नतीज जी ॿोली दोदे शहीद जी समय शहीद भुटे शहीद जी ॿोली दादूअ जे लेखक दादूअ जे दोस्त सिंध जे तमल जी ॿोली अमर उस्ताद जी अल्लाह दाद जी औज आज़ाद जी ॿोली बचायो मुंहिंजी ॿोली बचायो पंहिंजी मिली करे बचायो मुंहिंजी ॿोली बचायो पंहिंजी ॿोली हो जियो जियारियो पंहिंजी ॿोली मचो मचायो पंहिंजी ॿोली जियो जियारियो पंहिंजी ॿोली मचो बचायो पंहिंजी ॿोली बचायो मुंहिंजी ॿोली करे बचायो पंहिंजी ॿोली बचायो मुंहिंजी ॿोली बचायो पंहिंजी ॿोली बचायो मुंहिंजी ॿोली बचायो पंहिंजी ॿोली ओ ॿेली ओ सिंधी ओ ॿेली ओ सिंधी ओ सिंधी ओ सिंधी ओ सिंधी ओ सिंधी जबरदस्त जबरदस्त मजहर अली साहब जबरदस्त मेहरबानी सिंधी बोली कौमी बोली 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 मजहर अली खां सवाइ असां वटि ॿियो बि सिंध जो तमामु वॾो नालो सिंध जो क़ौमी फनकार साईं बेदर मसूर साहब जन बि मौजूदु आहिनि हा दा आवाज़ बींदो है ना एड़ा आ वञा अदा थोरो मीडिया जो चयो वञो ये न तवरी एड़ा हा एड़ा ॻाल्हि बेनर पोया जा न बाबा हिते गर्मी आहे साईं हिते सही आहे थोरो हिते सही आहे मां गुज़ारिश कंदुसि सिंधी ॿोली क़ौमी ॿोली सिंधी ॿोली सरकारी ॿोली जे लाइ गुज़ारिश कंदुसि जनाब अख्तर शेख साहब खे त हू अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे असां वटि मुक़रर बि आहिनि असां वटि क़ौमी फनकार बि आहिनि तंहिंजे करे
हिकिड़ो मुक़ररु तक़रीर कंदो, वरी उन खां पोइ असांजो क़ौमी फनकार क़ौमी गीत पेश कंदो। गुज़ारिश आहे जनाब अख्तर शेख साहब खे तो पंहिंजे ख़्यालनि में इज़हार कनि ऐं दोस्तनि खे इहा बि गुज़ारिश आहे त टाइम गर्मी माहौल जे हिसाब सां मुख़्तसरन ऐं जामे ॻाल्हि ॿोल पेश कनि। महिरबानी। मुंहिंजा भाउरो ऐं भेनरो GSN हक़ मौजूद GSN जी ॿोली। दोस्तों ऐं साथियो, सिंधी ॿोलीअ सां हिन मुल्क में 70 सालनि खां वठी माटेली माउ जो सलूक कयो वियो आहे, जंहिंमें सभ खां वॾो ज़ुल्म सिंधी ॿोलीअ जो तदरीस जे ज़रिए, निसाब जे ज़रिए उनखे कुंडातो करे ऐं नए नस्ल ताईं सिंधी ॿोलीअ जो सिंधी ॿोलीअ जी हक़ीक़ी शिकिल न पहुचाइण आहे। असांजे नए नस्ल खे जेकॾहिं सिंधी ॿोली, जेकॾहिं लतीफ़, जेकॾहिं सिंधी अदब पढ़ण लिखण में दुश्वारियूं पेश अचनि थियूं त उनजो मुख्य सबब हिन रियासत जे तरफ़ां, हिन मुल्क जे हुक्मराननि जे तरफ़ां ऐं सिंध जे नालाइक वॾेरे तरफ़ां जेका सिंधी ॿोलीअ सां माटेली माउ वारो सलूक कयो आहे, उनजो नतीजो इहो निकितो आहे त अॼु असांजो नओं नस्ल पंहिंजी ॿोलीअ खां जहिड़ो कर अधु वाक़ुफ़ आहे। हिकिड़ो ज़ुल्म इहो, ॿियो ज़ुल्म सिंधी अदब जे, सिंधी लिटरेचर सां सिंध जे रोडनि रस्तनि जिथे जिथे बि ॿोली जी अहमियत हुई या सरकारी तौर ते लिखत में जिथे जिथे बि ॿोली जी अहमियत हुई ऐं जिथे जिथे ॿोलीअ जी ज़रूरत हुई, उनखे हिननि तमामु वॾी रथाबंदीअ सां, वॾे तरीक़े सां कुंडातो कयो। पर दोस्तो, ॿोलीअ लाइ जेका जदोजहद थियणी आहे, उन में असांजे सिंधी वॾेरे जो जेतिरो बदतरीन किरदारु आहे, उहो नाक़ाबिले बर्दाश्त, नाक़ाबिले ॿुधाइण जहिड़ो बि न आहे। अहिड़े वॾेरे जी इन सोच ख़िलाफ़ सिंध जो शहरी तबिको, सिंध जो पढ़ियो लिखियो तबिको अॼु हिते गॾु थिए त जेका बि नस्ल परस्त सोच हुजे, जेका बि घटिया क़िस्म जी विलाड़ियल कौमपरस्ती शिकिल हुजे वॾे भाउ जी तरफ़ां, त असांजी ॿोली पंहिंजे ई वतन में न ॻाल्हाई वञे, पंहिंजी धरती ते वेगाड़ी थी वञे। अहिड़े क़िस्म जे समूरनि अंसरनि अॼु हुन डॉक्टर खां इहे ज़बान मां लफ़्ज़ चवराया त सिंधी या पे ना बोलो। इहो अंसर रियासत जे तरफ़ां, हुक्मराननि तरफ़ां ऐं वॾेरनि जी गठजोड़ तरफ़ां ऐं न कानून शाही जे तरफ़ां जेका असांजी ॿोलीअ सां वेधन कई हुई आहे, उन ख़िलाफ़ असां सभु हिते न सिर्फ़ु गॾु थिया आहियूं, पर असां इहो विरोध करे चऊं था त दुनिया जी समूरियुनि ॿोलियुनि जी इज़त आहे, पर असांखे पंहिंजी ॿोलीअ सां प्यार करण खां रोकण जो मतिलबु तव्हांजो न सिर्फ़ु इंसान दुश्मनी आहे, पर इहा हिकिड़ी ज़ालिमानी ऐं घटिया सोच जी निशानी आहे जेका तव्हां करे रहिया आहियो। असां मुतालबा था करियूं त जल्द खां जल्द सिंध में मौजूद समूरा प्राइवेट स्कूल, समूरी ऑफिसूं जिन में सिंधी जी ज़रूरत आहे ऐं सिंध जो आम मारवाड़ो माण्हू जंहिंखे अंग्रेज़ी नथी अचे, जंहिंखे उर्दू नथी अचे, उनखे सिंधी अचे थी ऐं उन जे लाइ उते सिंधी नाफ़िज़ कई वञे। नाफ़िज़ न थींदो असां पंहिंजो दाइरो अञा वधाईंदासीं। आख़िर में पंहिंजे उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइरनि खे इहा अपील कंदुमि, ये आधा तुम्हारा आधा हमारा वाली सोच निकाल दो। हम आपको देते हैं पूरी सिंध और आप सबको अपने दिल में लेते हैं। हम आपको अपने जठाई समझते हैं। जो उर्दू बोलने वाला सिंधी भाई सिंधी जुबान को जो हमने नहीं बनाई, इस धरती के खमीर ने बनाई है, उसको कबूल नहीं करता, वो सिंधी नहीं हो सकता, वो इंसान भी नहीं हो सकता। और हम उर्दू को भी इतना ही समझते हैं जितना दुनिया की अजीम ज़बानों की अहमियत देते हैं। उर्दू से नफरत करना हमारे लिए इंसानियत से नफरत करना बराबर है। आप अगर हमारी वतन की ज़बान को आज कबूल नहीं करेंगे तो कल याद करना, लोग आपको कबूल नहीं करेंगे, तारीख आपको कबूल नहीं करेगी।
आप कहते हैं कि हम सिंध में जीते और मरते हैं, तो मेरे भाइयों एक कदम और आगे जाना होगा। सिंध में सिर्फ जीना और मरना अहम बात नहीं है, सिंध पर जीना और मरना है अलग बात है। हमें सिंध पर जीना मरना है, सिंधी जुबान पे जीना मरना है, सिंधी सकाफत पे जीना मरना है। और आप सबको मैं अपील करता हूं, आपकी ये जुबान है, ये हमारी जुबान नहीं, ये सिंधी जुबान आपकी भी जुबान है। आपको अगर लतीफ समझना है तो सिंधी पढ़नी पड़ेगी, सिंधी समझनी पड़ेगी और सिंध को अपनाना पड़ेगा। मेहरबानी। नारन जो भरपूर जवाब ॾियो। जे सॼी हैदराबाद ॿुधे, इस्लामाबाद ॿुधे, सेनेट ॿुधे, क़ौमी असेंबली ॿुधे त असांजो सिंपल मुतालबो आहे त पाकिस्तान जूं हर सूबे जी जेका मादरी ज़बान आहे उहा क़ौमी ॿोली आहे। अहिड़े तरीक़े सां असांजी सिंधी ॿोली क़ौमी ॿोली आहे, उर्दू ॿोली राब्ते जी ॿोली आहे, उर्दू ॿोली राब्ते जी ॿोली आहे, पंजाबी ॿोली क़ौमी ॿोली आहे, पख्तून ॿोली क़ौमी ॿोली आहे। असांजो इहो ई मुतालबो आहे, असां कंहिं बि ॿोलीअ जे ख़िलाफ़ न आहियूं। और सिंधी ॿोली क़ौमी ॿोली, सिंधी ॿोली, सिंधी ॿोली, सिंधी ॿोली, सिंधी ॿोली, सिंधी ॿोली, सिंधी ॿोली, मुंहिंजी ॿोली, मुंहिंजी ॿोली, मुंहिंजी ॿोली, हिन माउ जी ॿोली, हिन माउ जी ॿोली, ऐं माउ जी लोली, ऐं माउ जी लोली, हर भेण जी ॿोली, हर भेण जी ॿोली, ऐं माउ जी लोली, ऐं माउ जी लोली, ऐं धीउ जी ॿोली, ऐं धीउ जी ॿोली, ऐं मुंहिंजी ॿोली, ऐं मुंहिंजी ॿोली, ऐं तुंहिंजी ॿोली, ऐं तुंहिंजी ॿोली, ऐं सिंध जी ॿोली, ऐं सिंध जी ॿोली, कराची जी ॿोली, कराची जी ॿोली, हैदराबाद जी ॿोली, हैदराबाद ॿोली, ऐं सखर जी ॿोली, ऐं शहर जी ॿोली, ऐं शहर जी ॿोली, हर वाहर ॿोली, हर वाहर ॿोली, हर ॻोठ ॿोली, ऐं माण्हू माण्हू ॿोली ॿोली, माण्हू माण्हू सिंधी ॿोली, माण्हू माण्हू सिंधी ॿोली, माण्हू माण्हू सिंधी ॿोली, माण्हू माण्हू सिंधी ॿोली। मां गुज़ारिश कंदुसि अॻूणो शागिर्द अॻवान, शाइर, अदीब ऐं वकील जनाब ॾाॾा सुलेमान दाहिरी खे तो स्टेज ते अचे, मुख़्तसरन अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। ॾाॾा सुलेमान दाहिरी हरियो बसि, तव्हां कुझु न कयोसि, तव्हां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। साथियों, भेनरो, जिए सिंध, जिए करोड़नि सिंधियुनि जी सिंधी ॿोली। सिंधी ॿोली हज़ारनि सालनि खां असांजे अबनि ॾाॾनि माउरुनि पेरुनि वालदेन ऐं धरतीअ जी ॿोली आहे। सिंधी ॿोली दुनिया जे उन्हनि ॿोलियुनि मां आहे जंहिं काइनात जे समूरनि निज़ारनि खे पंहिंजा नाला ॾिना आहिनि। ज़िंदा हुजनि, गैर ज़िंदा हुजनि, आसमानी लकाव हुजनि, सितारा ऐं सयारा हुजनि, कतियूं, चंड, तारा, सिज, आसमान ऐं इंसानी जानवरनि जा उज़वा हुजनि, उन्हनि सभिनी खे सिंधी ॿोलीअ जा पंहिंजा नाला ॾिना आहिनि। अरे तूं ॿुधाए, मां त चवां थो इहा तहसीब जी ॻाल्हि न आहे, पर तुंहिंजी ज़बान लश्करी ज़बान आहे जंहिंजी का बि पाड़ न आहे। तुंहिंजूं पाड़ूं हवाउनि में आहिनि, तुंहिंजूं धारियुनि ॿोलियुनि खां लफ़्ज़ उधारा वरितल आहिनि। तोखे छांव जी कहिड़ी ख़बर, तोखे आसास जी कहिड़ी ख़बर, तोखे धरतीअ जे हिननि समूरनि माण्हुनि जे रवैयनि ऐं लहजनि ऐं उन्हनि जी कहिड़ी ख़बर। असांखे माउ जेका हंज में लोली ॾिए थी, जेका असांखे पंहिंजे गोद में, असांखे कननि में जेका सुती विझे थी, उहा इंसानियत जी आहे। उन में असीं सॼो माणको सिखूं था। हिन ॿोलीअ खे जंहिंखे लतीफ़ जे शाइरीअ जो लोड़ो ॾिनल आहे, जंहिंखे सिंध जे अदीबनि ऐं तारीख़दाननि जो लोड़ो ॾिनल आहे,
उनखे तूं इनक्रोच करे, उनखे ट्रेस पास करे, उनखे ख़तम किथां करे सघंदे? असांजे सिंध जी कुख साई आहे ऐं मारू ॿार ॼणीनि पियूं। असांखे पंहिंजे ॿोलीअ ते फ़ख़ुरु आहे, असांजी पंहिंजी माउ जे लोलीअ ते फ़ख़ुरु आहे। असां पंहिंजे ॿोलीअ खे ज़िंदा ऐं सलामत रखंदासीं। तो जहिड़नि लुचनि, लोफरनि ऐं तसबी ज़हन रखंदड़नि खे हीअ दुनिया ऐं धरती गरक करे छॾींदी। महिरबानी। महिरबानी ॾाढा सलेमान, महिरबानी। अञा उहे साॻा ई जोश, साॻा ई जज़्बा। असांखे सिंधी ॿोली खपे, तालीमी इदारनि में बि सिंधी ॿोली खपे, बीकन स्कूल में बि सिंधी ॿोली खपे, सेंट बोनावेटर में बि सिंधी ॿोली खपे, फाउंडेशन में ऐं ॿियनि वॾनि स्कूलनि में सिंधी ॿोली खपे। यादि रखो, बीकन वारा, सेंट बोनावेटर या ॿिया जेके बि वॾा स्कूल आहिनि जेकी तव्हां सिंध जो नीमक ठाहियो था, अॼु खां पोइ शुरू करायो सिंधी ॿोली। न कराईंदव त असीं हिते ऐलान था कयूं त ही सभु सिंध जा अदीब, राइटर, क़ौमी कारकुन वफ़द ठाहे बीकन में ईंदासीं, सेंट बोनावेटर में ईंदासीं ऐं पुछाणो कंदासीं उन्हनि ॿारनि खां त तव्हांखे ही उस्ताद सिंधी ॿोली पढ़ाइनि था या नथा पढ़ाइनि। असां इहो को गैर कानूनी कमु कोन था कयूं, इहो कानूनी कमु आहे। छो त सिंध असेंबलीअ में पास थियल करारदाद ऐं कानून आहे त सिंध अंदरि सिंधी ॿोली कंपलसरी सब्जेक्ट आहे। उहो हर ॿार जो हक़ आहे, हर ॿार खे पढ़ाए वेंदो। अॻूणे शागिर्द अॻवान ऐं सिंध जे मुतहरिक किरदार डॉक्टर नज़ीर शेख साहब खे गुज़ारिश कंदुसि त अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं फैज़ल मसूर साहब बि असां वटि मौजूदु आहिनि, असांजी वॾी ख़ुशि नसीबी आहे। तमामु घणे वक़्त खां पोइ साईं फैज़ल खे असां ॿुधंदासीं। सच वॾो वॾो आरिया ऐं ॿिया बि क़ौमी गीत। डॉक्टर नज़ीर शेख खे गुज़ारिश आहे त उहो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। जॾहिं बि सिंध सॾु कयो त पइजी पटके वर वियो ऐं जो असीं जथा जथा ऐं घोरियूं सिर मथा मथा, न हिचकिया न हबकिया न दम दिलेर दद किया, अजायो तो हिते अची अड़ाई तिन सां दंग आ, ही जंग 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 आहे मोहजी तो सां जंग आ। साथियो, जीए सिंध, जीए सिंधी ॿोली। असां जामी साहब जे हिन इनिशिएटिव ते शुक्रगुज़ार आहियूं जो उन सॾ ते अॼु सिंध जा सानियावंद माण्हू, सभु माण्हू, अदीब, शागिर्द, सियासतदान सभु हिते गॾु थिया आहिनि ऐं पंहिंजी ॿोलीअ जे लाइ आवाज़ उठाइण जे लाइ गॾु थिया आहिनि। मां निहायत मुख़्तसिर ॻाल्हि कंदुसि। हिस्ट्री ॿुधायो। असां भली अलॻि अलॻि हुजूं, असां भली जुदा जुदा ख़्यालनि जा हुजूं, असां भली जुदा जुदा पार्टियुनि में हुजूं, पर सिंध जे क़ौम जी हिकिड़ी क्वालिटी आहे त जॾहिं असांजा परमानेंट जेके इश्यूज़ आहिनि उन ते का ॻाल्हि थी पोइ सिंध जा माण्हू ईअं उथी बीहंदा जीअं तव्हां पाणीअ जी तहरीक ॾिठी, जीअं तव्हां कालाबाग डैम जे ख़िलाफ़ ॾिठी, जीअं इंटीग्रेटेड थर्ड कैनाल जी तव्हां तहरीक ॾिठी। हीअ त असांजी साह जी ॻाल्हि आहे, ॿोली त असांजी शहरग आहे। इन खे जेकॾहिं ख़तमु करण जी का साज़िश या को तहसबी रवैयो थियो त ही अॼु चंद 100 माण्हू आहिनि, सुभाणे ही हज़ारनि जे तादाद में माण्हू। गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी आहे, हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। वोट था ॾियूं, खटरायूं था, वज़ीर था कयूं, अमीर था कयूं, उन्हनि खे इहो अख़्तियार था ॾियूं त असेंबली में वञी कानून साज़ी कयो। पोइ कहिड़ी माजरा आहे? हीअ सेंसस में छा आयो रिज़ल्ट? सेंसस में इहो आयो त सिंधी वो मेजॉरिटी में आहिनि, उन्हनि जी ॿोली ऑफिशियल कानून स्कूलनि में दफ़्तर में उन्हनि जी ॿोली हुजणु खपे। हिकिड़े साइको माण्हू, हिकिड़े नॉनसेंस माण्हू, उहो जेको प्रोफेसर थो सॾाए, उहो कीअं थो मरे असां ते त तव्हां सिंध जी ॿोली, पंहिंजी ॿोली न ॻाल्हाईंदो। तंहिंजे करे मां चवां थो, हीअ तहसब जी ॻाल्हि न आहे, हीअ सिंधी महाजन जो मसइलो न आहे, हीअ झेड़ झटे जी ॻाल्हि न आहे। असांजो हक़ आहे, असांजो राइट आहे त असांजी क़ौमी ॿोली हुजणु खपे। तंहिंजे करे मुतालबो कयूं था, हुकूमत खां मुतालबो था कयूं त इहे पंहिंजा कन खोलियो, वञी तव्हांजो हक़ आहे
तव्हांजो फर्ज़ु आहे त हिन ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियो ऑफिशियल। महिरबानी। महिरबानी डॉक्टर नज़ीर शेख साहब, तव्हांजे हिन तसलसल सां 1932 में सिंध जो वायसराय, नालो मूंखे यादि कोन्हे, जे सर्कुलर जारी कयो हो त सिंध अंदरि दफ़्तरी ॿोली सरकारी ॿोली सिंधी हूंदी। उहो अंग्रेज़ हो। अंग्रेज़ जेकी बि सिंध में ईंदा हुआ उहे सिंधी ॿोली सिखंदा हुया ऐं पोइ माण्हुनि सां सिंधीअ में ॻाल्हाईंदा हुआ। अरे पीपल्स पार्टी वारा तव्हां त अंग्रेज़नि खां बि व्यवहार हलिया छा? असां वरी बि ऐलान था कयूं त असां कंहिं बि ॿोलीअ जे ख़िलाफ़ न आहियूं। उर्दू जी ॿोली गालिब जी ॿोली आहे जेका असांखे मिठी आहे, प्यारी आहे। असां उर्दूअ जे ख़िलाफ़ न आहियूं। असां पंजाबी ॿोलीअ जे ख़िलाफ़ न आहियूं। असां पख्तून ॿोलीअ जे ख़िलाफ़ न आहियूं। असां बलोच ॿोलीअ जे ख़िलाफ़ न आहियूं। असांजो सिर्फ़ु सिंपल मुतालबो आहे त सिंधी ॿोली सिंध अंदरि सरकारी ऐं दफ़्तरी ॿोली ऐं उनखे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾेई असांजे ॿचिड़नि खे सिंधीअ में पढ़ायो। भली अंग्रेज़ी बि पढ़ायो, भली उर्दू बि पढ़ायो, हाणे त चाइनीज़ बि पढ़ायो था, त पोइ सिंधी छो नथा पढ़ायो? महिरबानी। मां गुज़ारिश कंदुसि, सिंध जे क़ौमी रागी, सिंध जो रूह रवा, असांजो जज़्बो, असांजो आईंदो, असां में रूह फूकण वारो साईं बेतल मसरूर साहब जे चयो हो, ही उभ ताईं झूलींदो झंडो, अहिड़ो ॾींहुं बि ईंदो साथी, अहिड़ो ॾींहुं बि ईंदो साथी। ही सच वॾो ॾोहारी आहे, ही सच वॾो ॾोहारी आहे। साईं बेतल मसरूर साहब अचे क़ौमी गीत ॿुधाए असांखे। कंहिं धारा धिकजी आया, कंहिं धारा धिकजी आया, हिन धरतीअ जो तूं आहे धणी जे ॻाल्हि घणी। कंहिं धारा धिकजी आया, कंहिं धारा धिकजी आया वया, हिन धरतीअ जो तूं आहे धणी जे ॻाल्हि घणी। हिन भूमि खे भूगर भाकुर विझ, हिन भूमि खे भूगर भाकुर विझ, अण भूआ थींदे पेर पणी, अण भूआ थींदे पेर पणी। हिन धरतीअ जो तूं आहे धणी जे ॻाल्हि घणी। कंहिं धारा धिकजी आया वया, कंहिं धारा धिकजी आया वया, हिन धरतीअ जो तूं आहे धणी जे ॻाल्हि घणी। भल छाती छिलजी छाणी थे, भल छाती छिलजी छाणी थे, पर फटजे कंहिं पर की न फणी, पर फटजे कंहिं पर की न फणी। हिन धरतीअ जो तूं आहे धणी जे ॻाल्हि घणी। वाह बेदल साईं वाह। प्यो ॾेला ॾेला डूम चवे, प्यो ॾेला ॾेला डूम चवे, प्यो ॾेला ॾेला डूम चवे। हिन घर खे घुर्जे घोर घणी, हिन घर खे घुर्जे घोर घणी। हिन धरतीअ जो तूं आहे धणी जे ॻाल्हि घणी। कंहिं धारा धिकजी आया, कंहिं धारा धिकजी आया वया, हिन धरतीअ जो तूं आहे धणी जे ॻाल्हि घणी। सच वॾो ओ सच वॾो ॾोहारी आहे, रोज़ अवल खां पकड़ियो वियो आहे, ॻोल्हे ॻोल्हे मारियो वियो आहे, तेल कढ़ाई काढ़ियो वियो आहे, ज़ंजीरुनि में जकड़ियो वियो आहे।
चोटीअ तां उछलायो वियो आहे, कॾहिं ज़हर पीआयो वियो आहे, घाणे में पीड़ायो वियो आहे। हा पर पोइ बि उन्हीअ जी साॻी रहंदी आई रीति अभागी, जंहिंजे मन में खाट हणे थो तंहिंजो सारो चैन खणे थो। अॼु तो वटि महिमान थियो आहे, अॼु तो वटि महिमान थियो आहे, अॼु तो वटि महिमान थियो आहे, पर तो ही बि कॾहिं सोचियो आहे अड़े कंहिंसां तुंहिंजी यारी आहे, सच वॾो ॾोहारी आहे। हिन सर जे गदिले सेवर में ही नील कंवल बि त ॾोही आहे, ऐं को बि चकोर वधारे में जे उॾरे तो त दरोही आहे। ही ॾोह न आहे माण्हूअ जी, मूं मिटी बि हर गोही आहे। मां ॾोही हा, मां ॾोही हा, मां ॾोही हा, मां ॾोही हा, मूं कई ॾोह कया आहिनि। मां ॾोही हा, मां ॾोही हा। ही ॾोह न आकाश छॾे मोह प्रीत लॻाई धरतीअ सां, ही ॾोह न आकाश छॾे मोह प्रीत लॻाई धरतीअ सां। वो सांझी जा सतरंग हुई, मूं कान क़बूली सिज कना। वो सांझी जा सतरंग हुई, मूं कान क़बूली सिज कना। तो आग मां थी उभरा ऐं किरणा किरणा थी बरसा। मां ॾोही हा, मां ॾोही हा, मां ॾोही हा, मां ॾोही हा, मूं कई ॾोह कया आहिनि। मां ॾोही हा, मां ॾोही हा। मोह ॾाटी अनोखी आंदी थी तंद विढ़े तलवारनि सां। मोह ॾाटी अनोखी आंदी थी तंद विढ़े तलवारनि सां। टकराया पंहिंजा गीत जॾहिं थो सदा दीवारनि सां। टकराया पंहिंजा गीत जॾहिं थो सदा दीवारनि सां। था तुंहिंजा भारी बुर्ज लुॾनि, था तुंहिंजा भारी बुर्ज लुॾनि, तो हीणो हथियारनि सां। मां ॾोही हा, मां ॾोही हा, मां ॾोही हा, मां ॾोही हा, मूं कई ॾोह कया आहिनि। मां ॾोही हा, मां ॾोही हा। ही ॾोह न हिन धरतीअ ते मोह दिल जी देवल जोड़ी आहे। ही ॾोह न हिन धरतीअ ते मोह दिल जी देवल जोड़ी आहे। तो नफ़रत जी दीवार कई मोन जी पाड़ो खोड़ी आहे। तो नफ़रत जी दीवार कई मोन जी पाड़ो खोड़ी आहे। मोगा का गीत मोहब्बत जा, मूं बाग वतन जी मोड़ी आहे। मां ॾोही हा, मां ॾोही हा। तो मूंखे पाहे चाढ़ींदे मां तोखां मूर न मरणो आहे। तो मूंखे पाहे चाढ़ींदे मां तोखां मूर न मरणो आहे। गुज़ार कदी जा मूंखां गुज़ार कदी जा मूंखां पोइ त जिंदड़ीअ जो मां झरणो आहे। ॿियो चारण बणजी चंग खणी मां वरणो हा, मां वरणो हा। मां ॾोही हा, 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 मां ॾोही हा। वाह संगा बेगम साहब, वाह 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 वाह। गुजारिश कंदुसि जनाब नूर मोहम्मद बजीर साहब खे त अचे पंहिंजे ख़्याल जो इज़हार कनि। सिविल सोसाइटी जो अॻवान ऐं मुतहरिक किरदार जनाब नूर मोहम्मद बजीर साहब खे गुज़ारिश आहे त उहो मुख़्तसरन अचनि ऐं पंहिंजी तक़रीर कनि। मुक़रर तमामु घणा आहिनि ऐं गर्मी बि आहे
तंहिंजे करे थोरो टाइम जो ख़्यालु कर दोस्तो, इहा केॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सिंध जा माण्हू, हिन धरती जा माण्हू पंहिंजी ॿोली जे बका जे लाइ ऐं पंहिंजी ॿोली खे बचाइण जे लाइ पंहिंजे ई रोडनि ते हीअ एहतजाज करे रहिया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में इंतिहाई शर्म जी ॻाल्हि आहे ऐं असांजे हुकुमराननि खे इहा सोचणु खपे। पाकिस्तान अधु जेको टुटो उहो ॿोली जे न क़बूलण जे करे टुटो। ॿोलियूं क़ौमनि जूं महिरास हूंदियूं आहिनि, ॿोलियुनि ते कंहिं क़िस्म जो को बि कॉम्प्रोमाइज़ न हूंदो आहे। त असांजो मुतालबो जेको आहे सो जाइज़ आहे, कानूनी आहे, कानून साज़ी बि थियल आहे, सिर्फ़ु उन ते अमल कोन पियो थिए। त उन हवाले सां सभिनी स्कूलनि में सिंधी खे लाज़मी करार ॾिनो वञे ऐं मुंहिंजे ख़्याल में अॼोके ॾींहं ते इहो पाण सभई एतिराफ़ बि करियूं त इन में असांजो बि क़सूरु आहे। असां उन्हनि स्कूलनि खां पुछाणू छो न कयो आहे, असां उन्हनि हुकुमराननि खां अॼु ॾींहं ताईं पुछाणू छो न कयो आहे। इहो बीकन आहे या इहो सेंट बोनावेंचर आहे या इहो सिटी स्कूल आहे, इन्हनि में असीं एज़ ए पेरेंट्स केतिरा दफ़ा वञी असां पंहिंजो प्रोटेस्ट रिकॉर्ड करायो आहे। त मुंहिंजे ख़्याल में असांखे पंहिंजो बि मुहासिबो करणु खपे, पंहिंजो किरदारु बि अदा करणु खपे ऐं असांखे पंहिंजो पाण मुतहरिक थी ऐं उन्हनि जे लाइ जेको सो अकाउंटेबिलिटी करणु खपे। ॿियो त ॿोली जेका आहे उहा दफ़्तरी ॿोली ऐं कंहिं हद ताईं जेको कुझु डिपार्टमेंट्स में सिंधी में लिखियो बि वञे थो, पर मुंहिंजे ख़्याल में अञा वधीक असां ते हिन ते एहतजाज करणु खपे त असांजी ॿोली, असांजी दफ़्तरी ॿोली राइज थियल आहे, उनखे असांखे कंटिन्यू कराइणु खपे। असांखे पुछणु खपे त असां खां जेका लिख पढ़ थिए थी उहा अंग्रेज़ी में छो थी थिए, उहा उर्दू में छो थी थिए। असां जंहिं ॿोली खे सम्झूं था, असांखे अंग्रेज़ी सां बि का दुश्मनी कान्हे, उर्दू सां बि का दुश्मनी कान्हे, पर जंहिंखे असां सही नमूने सां सम्झी सघूं था उहो ई असीं डिमांड करियूं था। त मुंहिंजे ख़्याल में इहा ई असांजो हक़ आहे ऐं इहो असांखे पंहिंजो मुतालबो जेको सो हुकुमराननि जे अॻियां रखणु खपे। अॼु असांजो रिकॉर्ड करायो आहे, एहतजाज रिकॉर्ड करायो आहे ऐं इन खां पोइ मुंहिंजे ख़्याल में आख़िर में कुझु एक्शन पॉइंट्स, कुझु अमली क़दम बि असांखे हिते अनाउंस करणु खपनि ऐं असां को का अहिड़ी एक्शन कमेटी या को अहिड़ी का कमेटी जेका घटि में घटि हैदराबाद सतह ते इन्हनि स्कूलनि खां पुछाणू करे ऐं इन्हनि दफ़्तरनि खां पुछाणू करे ऐं लिखत में बि असांखे हिकिड़ो मेमोरेंडम गॾिजी ठाहिणु खपे ऐं इहो सरकार ताईं पहुचाइणु खपे। तमामु घणी महिरबानी, ख़ासि तौर ते जामी चांडियो जी जंहिं ही सभिनी दोस्तनि खे साथ ॾिनो ऐं महिरबानी। नूरमल बशीर साहब, सिंध एक्सप्रेस जो एडिटर जनाब फारूक सुमरो साहब, जनाब फारूक सुमरे साहब खे गुज़ारिश आहे त उहो ख़्यालनि जो इज़हार कंदे असां वटि हाणे फ़नकार बि जाम थींदा था वञनि। फारूक सुमरो साहब। असां न नस्ल परस्त आहियूं न तसब परस्त आहियूं, असां उन सूहे जा पांधीअड़ आहियूं जंहिं चयो हलो हलो कोड़िए नाज़ुक जिनी मींहं ॾंडनि सारो ॾींहं छिनण मूरण सिखिया। पर अव्हां जी तारीख़ ॿुधाए थी अव्हां सदाईं विरायो आहे, सदाईं छिनो आहे ऐं असांजी तारीख़ ॿुधाए थी असां सदाईं ॾंडण सिखियो आहे। हे को इंफरादी अमल न आहे, के हिकु चरियाणे डॉक्टर जो अमल न आहे, पर उहो माइंड सेट आहे जे ॿोली जे मसइले ते मुल्क विरायो। असां सम्झूं था हे उन माइंड सेट ख़िलाफ़ विढ़ण जी कोशिशि करणु घुरिजे, असांखे उन माइंड सेट ख़िलाफ़ विढ़णु घुरिजे। असां के ॿोली ख़िलाफ़ न आहियूं, असांखे मीर तकी मीर पढ़ंदे बि ओड़े इंसान खे सुकून मिले थो जॾहिं भिटाई जे गीतनि ऐं वायुनि खे पढ़ंदे मिले थो। उन करे असां सम्झूं था हे के ॿोली ख़िलाफ़, के उर्दू ॻाल्हाईंदड़ ख़िलाफ़ असांजो जहिड़ो न आहे, पर उन माइंड सेट ख़िलाफ़ जहिड़ो आहे जेको सदाईं क़ौमी ॿोलियुनि जे ख़िलाफ़ रहियो आहे। असां सानियाबंद पीपुल्स पार्टी खे हिकिड़ो पैगाम ॾियूं था, तव्हां भली हुकूमतूं ठाहिण लाइ ड्राइण लाइ केॾा बि टकसाट कयो, पर ॿोली जे मसइले ते अव्हांजो को बि टकसाट असांखे क़बूल न आहे। हे पीपुल्स पार्टी जी ज़िम्मेवारी आहे जेका पाण खे सिंधी आवाम जो नुमाइंदा जमात सम्झे थी, तुंहिंजी सिंधी आवाम जी क़ौमी ॿोली खे अहमियत ॾे, उन जी तकरीम लाइ जेको 72 जो कानून ठहियल आहे उन ते अमल कराए, उहा पीपुल्स पार्टी जी ज़िम्मेवारी आहे ऐं सिंध जी साञा उन्हनि खे इन ते अमल कराइण लाइ मजबूर कंदी। महिरबानी। महिरबानी फारूक सुमरो साहब। मां गुज़ारिश कंदुसि
सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे अॻुवान जनाब हैदर मल्हा साहब खे उहो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सजण ऐं साणीअ कंहिं अणासीअ विसरे हेफ़ तिनी खे उहे वतन जिन विसारियो। प्रेस क्लब ते मौजूद समूरनि साथियुनि खे लख शाबासूं, ख़ुसूसन असांजे क़ौमी दानश्वर जामी चांडे साहब खे क़ौमी सलाम मां पेश कयां थो जो हिन ॿोलीअ जे मसइले ते सॼी सिंध में माण्हुनि खे गॾु करे मुतरक ऐं सरगर्म कयो आहे। ही बिल्कुलु समूरा मुक़रर जेका ॻाल्हि कयूं पिया, इहा ई बुनियादी तौर ते अहम ॻाल्हि आहे त असां कंहिं बि ॿोलीअ सां का बि नफ़रत नथा कयूं, को बि झेड़ो न आहे। यूपी ऐं सीपीए जे ख़ूबसूरत बहारनि शामुनि ऐं सुबहनि खां ईंदड़ माण्हुनि खे असांजे वॾनि ई पंहिंजे भाकुरनि में भरे सिंध जे घटी घटी चौक चौक ते हुनजो आदर भाव कयो हो। असांजो अॼु बि जीअं लतीफ़ आहे, अयाज़ आहे, उस्ताद बुखारी आहे, तीअं ई असां अॼु बि हबीब जालव खे, फैज़ अहमद फैज़ खे, मीर तकी मीर खे ऐं ॿियनि शाइरनि खे दिलि सां पढ़ूं था। इन करे न उर्दूअ सां असांजो जहिड़ो आहे, न असांजो पंजाबी ॿोली सां जहिड़ो आहे। असां त फ़क़ति उहा घुर कयूं था त सिंध जे क़दीम तरीन ॿोली, अज़ीम तरीन ॿोली, जंहिं ॿोलीअ में दुनिया जो तमामु वॾो अदब मौजूदु आहे, जंहिं ॿोलीअ में पहिरें दफ़ा क़ुर शरीफ़ जो तर्जुमो थियो, उहा ॿोली जंहिं ॿोलीअ में शाहूकार नज़म, ग़ज़ल, शाइरियूं ऐं नावल ऐं कहाणियूं मौजूदु आहिनि। असीं त घुर कयूं था त रुॻो उनजी बका थिए। असां पंहिंजे धरतीअ ते उनजी घुर कयूं था त उनखे 70 सालनि में तव्हां फ़क़ति ई फ़क़ति घुटारी मारियो आहे। तव्हां तइलीमी इदारनि मां उन्हनि खे कढी छॾियो, तव्हां दफ़्तरनि मां उनखे कढी छॾियो। मां ताज़ो हाणे पंजाब वियुसि त पंजाब में पंजाब जा वकील उर्दूअ में दरख़्वास्तूं ॾेई पंहिंजा केस विढ़नि था, पर सिंध जे अदालतुनि में तव्हां सिंधीअ में दरख़्वास्त ॾेई केस नथा विढ़ी सघो। अॼु उर्सानी साहब प्रेस पोस्ट रखी आहे त सिंध जे बैंक में तव्हां सिंधीअ में दरख़्वास्त लिखी पंहिंजो अकाउंट चेंज नथा कराए सघो या पंहिंजा पैसा ट्रांसफर नथा कराए सघो। इन सतह जी जॾहिं ॿोलीअ सां तादी हुजे, वेदन हुजे, ज़ुल्म हुजे, उन वक़्तु सिंध जे अदीबनि, दानश्वरनि, शाइरनि, साफ़िन ऐं सियासी कारकुननि, क़ौमी कारकुननि ते इहा ज़िमेवारी थिए थी, जेका ज़िमेवारी जामी चांडे साहब ऐं तव्हां सभिनी निभाई आहे। उन्हनि समूरनि माण्हुनि जी ज़िमेवारी थिए थी त पंहिंजे मादरी ज़बान ॿोली, सिंधी ॿोली खे बचाइण लाइ रोडनि ते अचनि। ऐं हीअ तहरीक जेका अॼु प्रेस क्लब हैदराबाद, कराची, मीरपुर ख़ासि ऐं सखर खां तमामु डिघे अरसे खां पोइ शुरू थी आहे, इहा तहरीक मरणु न खपे, इहा तहरीक मुस्तक़िल रहणु खपे। इन तहरीक खे उन वक़्त ताईं जारी रखण जी ज़रूरत आहे जेसि ताईं सिंधी ॿोलीअ खे सिंध जी दफ़्तरी ॿोली करार नथो ॾिनो वञे ऐं मुक़ररु थियल जेको कानून आहे उन ते अमल नथो कयो वञे। तरक़ी पसंद पार्टी तव्हां सां वाइदो करे थी, समूरनि मोहबतनि माण्हुनि सां, अदीबनि, शाइरनि, दानश्वरनि सां तव्हां सां गॾु हूंदासीं, जिते सॾु कंदो सिंधी ॿोलीअ जे बका में तव्हां सां कुलो कुले में मिलाए मिलंदा हलंदासीं। उन वक़्त ताईं हलंदासीं जेसीं ताईं सिंध खे, सिंधी ॿोलीअ खे उहा इज़त ऐं वक़ार नथो मिले। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां, ख़ुसूसी तौर ते जामी चांडे साहिब जो थोराइतो आहे, जिन मौक़ो ॾिनो त मां तव्हां सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे सघां। सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। हैदर मल्हा साहब, साफ़ी ऐं शाइर मोहतरम नेमत खोड़ो साहब खे गुज़ारिश कंदुसि त अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। नेमत खोड़ो साहब। सिंध मुंहिंजी मां, सिंध मुंहिंजी मां, ॿोली मुंहिंजो मान, सिंध मुंहिंजी मां, ॿोली मुंहिंजो मान, नस्ल परस्त फ़हीम अंधो हिकु इंसान, छा ॼाणे शिर पसंद कहिड़ो सिंध जो शान, कुते ते एहसान करे रोज़ वेठा दाड़िजो। राबिया मुंहिंजी भेण, सॉरी थोड़ी डिस्टर्बेंस, राबिया मुंहिंजी भेण आऊं तोसां गॾु, राबिया मुंहिंजी भेण आऊं तोसां गॾु, ॿोली बाबाणीअ लाइ हाज़िर हथम हॾु, चीरे चम विझनि जे आऊं अटल अॾु, पोइ बि मुंहिंजो सॾु सदा रहंदो सिंध सां। सभिनी दोस्तनि ॻाल्हायो आहे, तमामु सुठो ॻाल्हायो आहे। सची ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका हरकत थी आहे, डाउ मेडिकल यूनिवर्सिटी कराची में जेका हरकत थी आहे, उहा का मामूली हरकत कोन्हे।
सभिनी दोस्तनि इहो इन अज़म जो इज़हार कयो आहे, इहो खुलियल नमूने चयो आहे त असां नस्ल परस्त न आहियूं ऐं असांजी क़ौम परस्ती बि इन बुनियाद ते क़ाइमु आहे त असां ॿियनि क़ौमुनि जो बि एहतराम कयूं था। असांजी पंहिंजी ॿोलीअ सां मुहबत, सिंधी ॿोलीअ सां मुहबत जो मक़सदु कतई बि उहो कोन्हे त असां उर्दू सां, पंजाबी सां, पश्तो सां, बलोची सां या कंहिं ॿी ॿोली सां तअसुब रखूं था या नफ़रत कयूं था, पर हेफ़ आहे उन्हनि ते जेकी सिंध जो खाइनि था, सिंध में पीअनि था ऐं उन्हनि खे तकलीफ़ थिए थी जॾहिं मुंहिंजे माउ जी ॿोली, मुंहिंजे माउ जी लोली ॻाल्हाई थी वञे। शर्म अचणु घुरिजे। सभिनी दोस्तनि चयो त असां त उर्दू ॻाल्हाईंदे सुठो महसूसु कंदा आहियूं। ही सॼी जेका मूवमेंट आहे ही फितरी रद्द अमल आहे ऐं यादि रखणु घुरिजे त सिंध बदिलजी चुकी आहे। ईअं न आहे सिंध कंहिं पार्टीअ जी हाणे मोहताज न आहे। हर सिंध हाणे कंहिं पार्टीअ जी मोहताज न आहे। हर सिंधी मर्द ऐं धरतीअ जी हर धीउ पंहिंजे रूह में, पंहिंजे मिटीअ में, पंहिंजे खमीर में पूरी हिकिड़ी जमायत आहे। सिंध जागी चुकी आहे। को बि लोफर ऐं लफंगो कॾहिं बि सिंध ते वार कंदो, सिंधी ॿोलीअ ते वार कंदो, मुंहिंजे माउ जे लोलीअ ते वार कंदो, उनखे कॾहिं बि कतई तौर बख़्श न कयो वेंदो। सभिनी खे जीए सिंध, सलाम सिंध। वॾी महिरबानी। महिरबानी मोहम्मद साहब। सिंधी ॿोली मूंखे ही ऐलान कंदे तमामु घणी ख़ुशी महसूस थिए थी त सिंध समेत इस्लामाबाद ऐं टोटल 21 जॻहुनि ते अॼु ही सिंध जा साञा आबंद, अदीब, दानिश्वर, लिखिया पढ़िया माण्हू गॾु थी पंहिंजे सिंधी ॿोलीअ जे बका ऐं उनखे मज़बूत करण जे लाइ गॾु थिया आहिनि। जीअं हैदराबाद, ईअं कराची में बि अॼु दोस्त गॾु थिया आहिनि, सखर में बि गॾु थिया आहिनि ऐं सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में टाइम तमामु घणो आहे। सिंधी अदबी संगत बि असांजे वटि हिते भरपूर नमूने सां शिरकत कई आहे। मां वाई जे लाइ गुज़ारिश कयां थो जनाब अनवर सोलंकी साहब खे तो अचे वाई पेश करे। अनवर सोलंकी साहब। सुखन वारी सद अला हो मता का मुसी करे अंदर जिनी अद अला डोंगर से डोरींदियूं ओ बोली मुंहिंजी, वो बोली मुंहिंजी बांभण्याणी अला हो नया खान खटियाणी बोली मुंहिंजी, ओ बोली मुंहिंजी, वो बोली मुंहिंजी बांभण्याणी अला ओ नया खान खटियाणी बोली मुंहिंजी। ओ नंढड़े लाकों दुख ॾिठा मूं, ओ नंढड़े लाकों दुख ॾिठा मूं, ओ सूरन में वो सूरन में जिंद समाणी अला हो नया खान खटियाणी बोली मुंहिंजी, हो बोली मुंहिंजी, वो बोली मुंहिंजी बांभण्याणी अला हो नया खान खटियाणी बोली मुंहिंजी। ओ लुड़ंदी आयुसि लहर विच मां, ओ लुड़ंदी आयुसि लहर विच मां, ओ पतोड़ियसि वो पतोड़ियसि न जिंद पाणी अला
हो नया खान खटियाणी बोली मुंहिंजी हो बोली मुंहिंजी वो बोली मुंहिंजी बांभण्याणी अला हो नया खान खटियाणी बोली मुंहिंजी ओ अदियों शाह लतीफ़ चवे लालो लाल लतीफ़ चवे हो सैयद थी दुम मुर्शिद थी दुम साणी अला ओ नया खान खटियाणी बोली मुंहिंजी ओ बोली मुंहिंजी वो बोली मुंहिंजी बांभण्याणी अला ओ नया खान खटियाणी बोली मुंहिंजी महिरबानी अनवर सोलंकी साहब मां गुज़ारिश कंदुसि HRCP जेको आहे डॉक्टर अशोक थामा साहब खे तो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि टाइम तमामु घणो थी वियो आहे तो तकलीफ़ बयान मुख़्तसरन कौमी बोली कौमी बोली जी बोली साथियों जी बोली कौमी बोली साथियों ये अॼोको जेको मुज़ाहिरो आहे मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त हिकिड़ो डॉक्टर जे हिकिड़ी सिंधी डॉक्टरियाणी खे सिंधी ॻाल्हाइण खां मना कई ऐं उन खां पोइ ई उनजो हिकिड़ो अवामी रद्द अमल आहे न ही के सियासी पार्टी जो सॾु आहे न ही जेके अदबी इल्मी जेके फोरम आहिनि उन जो को मामिलो आहे ही हिकिड़ी बेसाख़्त ॻाल्हि हिकिड़ी अवामी जेका आहे रद्द अमल आहे इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे छाकाणि त ही 2018 आहे ऐं 2018 जा हिते जा जेके पाकिस्तान जा शहरी आहिनि सिंध जा शहरी आहिनि उहे सम्झनि पिया त ही मुल्क आहे जंहिंमें का पार्लियामेंट आहे का जमहूरियत आहे का असेंबलियूं आहिनि ऐं पाकिस्तान जेको आहे यूनाइटेड नेशन जो जेको आहे हिकिड़ो मेंबर स्टेट आहे हाणे जॾहिं इहो जॾहिं शऊर पैदा थी वञे माण्हुनि जे विच में त उतां जा शहरी आहिनि उन्हनि जा के समाजी मुआशी सकाफ़ती हक़ हूंदा आहिनि त उन्हनि खे उहे वठण पवंदा इन करे ही जेको आहे 1948 न आहे जॾहिं कायदे आज़म हिकिड़ी मख़सूस कानूनियल जेका एस्टेब्लिशमेंट जो शिकार थी जेको आहे उन बंगाली ॿोली खां इनकार कयो हुयो ऐं उन प्रेशर में जेको आहे 1956 में जेको आहे हेॾो वॾो हंगामो थियो ऐं माण्हू हुआ ऐं ही जेको आहे 1972 में आहे जंहिंमें ॿोली जी जदोजहद खां पोइ हिकिड़ो मुसलसिल नस्ल परस्ती जो नफ़रतुनि जो ऐं माण्हुनि जे विच में जेको आहे एजेंसियुनि जो कयल जेको मामिलो हुयो जेको अॼु बि असां भोगे रहिया आहियूं ऐं ही जेको पाकिस्तान ऐं ही जेका सिंध आहे 2018 जी उन जा माण्हू सम्झनि था त ही सिविल सुपरमेसी जो दौर आहे माण्हुनि खे पंहिंजा राइट्स पंहिंजे भरपूर जेको आहे आईनी कानूनी ऐं शौरी तौर ते वठणा आहिनि इन करे असां सम्झूं था जेकॾहिं मुल्क में के सियासी पार्टियूं या दावा कनि थियूं त असां हिते अवाम जी नुमाइंदा आहियूं त हुननि खे हिननि मामलनि खे एड्रेस करणो पवंदो पंहिंजनि मैनिफेस्टोज़ में इहो वाज़ह करणो पवंदो हीउ इलेक्शन ईयर आहे जेकॾहिं हुननि खे उन्हनि ॿोली जे मसइले खे जामी चांडे वांगुरु जेकॾहिं एड्रेस न कयो हितां जे बादशाह शहरीन वांगुरु जेकॾहिं उन्हनि खे एड्रेस न कयो ऐं मख़सूस तौर तरीक़नि वारी जेको आहे बदमाशी जो शिकार थी जेकॾहिं हुनखे का ट्विस्ट करण जी कोशिशि कई वई त यकीनन मामिलो ख़राब थींदो सिंधी ॿोली खे न बचाए सघिबो इन करे मुंहिंजे ख़्याल में तव्हां 2018 जे शहरी थी सोचो ऐं यूनाइटेड नेशन वटि पाकिस्तान जेके सकाफ़त जा ॿोलियुनि जा जेके समाजी सकाफ़ती ऐं सिविल राइट्स जा जेके कन्वेंशन कया आहिनि जेका हिते जी हुकूमत खे बाइंडिंग आहे उन ते अमल करणो पवंदो ऐं ॿी ॻाल्हि त ठीकु आहे अॼु असां सभु हिते जेके माण्हू निकिरी आया आहियूं जिन में शहरी बि आहिनि मुख़्तलिफ़ प्रोफेशनल ऑर्गेनाइज़ेशन जा जेके नुमाइंदा बि आहिनि अदीब आहिनि दानिश्वर आहिनि इंटेलेक्चुअल्स आहिनि राइटर आहिनि इहे पंहिंजे पंहिंजे फोरम ते ही जेको मख़सूस जेको मामिलो आहे इन खे एड्रेस कनि डॉक्टर्स असां वटि वेठा आहिनि PMA जा उन्हनि खे जेको आहे पंहिंजे प्लेटफॉर्म ते इन जो पुछाणो करणु खपे त जेके पेशेंट्स राइट्स हूंदा आहिनि छा हिन मामले जे करे उन्हनि जा उहे पेशेंट्स राइट्स त ख़राब न थींदा आम माण्हुनि जा डॉक्टरनि जा इन करे ठीकु आहे असां सवलो जेको हिते ॿोली जो केस जेको आहे निहायती जज़्बाती नमूने निहायती हिकिड़े ॿिए इमोशन सां कयूं था उहो ज़रूरु करणु खपे इहो असांजो हिकिड़ो नेचुरल सेंटिमेंट आहे पर तव्हांखे यादि रखणु खपे त हाणे असांखे ॿोली जो केस जेको आहे पार्लियामेंट में विढ़ो पवंदो सेनेट में विढ़ो पवंदो ऐं उन्हनि इंटरनेशनल जेके असां वटि अवेलेबल इंस्ट्रूमेंट्स आहिनि
उन में विड़ो पवंदो शायदि तॾहिं असां पंहिंजी ॻाल्हि मञाए सघूं। महिरबानी। महिरबानी डॉक्टर अशोक थामा साहब। गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर साईं अताफुल्लो साहब जन खे त अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं अताफुल्लो साहब जेसिताईं अताफुल्लो साहब जन फ्री थिए मां गुज़ारिश कंदुसि मशहूर लेखक कहाणीकार अदीब जनाब यूसुफ सिंधी साहब खे त उहो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। यूसुफ सिंधी साहब। दोस्तों, जीअं सिंधी ॿोली सिंधी अदबी संगत सिंध ऐं सिविल सोसाइटी पारां हीउ जेको अॼोको मेल आहे इन ॻाल्हि जी साबिती आहे त असां सिंधी माण्हू, सिंध जा बाशोर माण्हू, सिंध जा आम माण्हू, सिंध जूं भेनरूं, शागिर्द, अदीब पंहिंजी ॿोलीअ खां गाफ़िल न आहियूं। असां इन ॻाल्हि खे महसूसु कयो त जेको डॉ मेडिकल कॉलेज में जेको वाक़ियो थियो आहे इहो वाक़ियो सिंधी ॿोली सां ज़्यादती आहे। इन करे असां अॼोके ॾींहं खां वठी 30 मार्च ताईं सिंधी अदबी संगत सिंध तरफ़ां सॼी सिंध में सिंधी ॿोली, क़ौमी ॿोली जागृता मुहिम शुरू आहे। अॼु 52-53 जॻहियुनि ते मुज़ाहिरा थियनि पिया ऐं जेके लाइव हलनि पिया तव्हां ॾिसी सघो था। ऐं आउं सिविल सोसाइटी जे इन सभिनी दोस्तनि जो, जामी साहिब जो, बर्जी साहिब जो, ॿियनि जो थोराइतो आहियां जो हुननि बि इन मसइले खे ॾाढी अहमियत ॾिनी। ऐं सचपच जेकर अवां सभु दोस्त, असां सभु कारकुन गॾु थी वेंदासीं त असां सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली आइनी तौर ते करार ॾियण लाइ पंहिंजी जदोजहद खे कामयाबु कराए सघूं था। ऐं हुते ॿ टे नंढियूं ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ कनि। पहिरीं ॻाल्हि त स्कूलनि में सिंधी ॿोली नथी पढ़ाई वञे। छो नथी पढ़ाई वञे? छाकाणि त असां रुॻो अख़बारी बयान ताईं महदूद आहियूं। असांखे घुरिजे त अहिड़नि स्कूलनि जो, अहिड़नि कॉलेजनि जो, ख़ासि करे जेके निजी स्कूल आहिनि, अहिड़ो लाभ आहे, कानून बि आहे, उन्हनि जो घेराव करियो। ऐं असीं जल्दी सिंधी अदबी संगत तरफ़ां इन क़िस्म जी लाइमर जोड़ी पिया त असां 30 मार्च खां पोइ अहिड़नि स्कूलनि जो घेराव कंदासीं ऐं अमन अमान रखंदे असां उन्हनि खे गुज़ारिशूं कंदासीं त बाबा जेकॾहिं तव्हां हिननि स्कूलनि में तव्हां नथा करियो सिंधी ॿोली त अव्हां जे कानून ते सही करे स्कूल खोलिया आहिनि, असां तव्हांजे ख़िलाफ़ पिटीशन कोर्ट में दाख़िल कंदासीं ऐं उन में तव्हां सभी दोस्तनि खे असांजी रहनुमाई करणु घुरिजे। नंबर ॿी ॻाल्हि त असां कंहिं बि ॿोलीअ जे ख़िलाफ़ कोन आहियूं। असां कंहिं बि ॿोलीअ जे ख़िलाफ़ कोन आहियूं। असां चाहियूं था त पाकिस्तान जी चइनी सूबाई ॿोलियुनि खे, जेके वॾियूं ॿोलियूं आहिनि, सिंधी, बलोची, पंजाबी, उनखे पाकिस्तान जे आइन में तरमीम करे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। ऐं छाकाणि त दुनिया जे केतिरनि मुल्कनि में, जेके इंडिया में ऐं ॿियनि केतिरनि इंडिया में 6 ॿोलियूं आहिनि, क़ौमी ॿोली कुझु ऑफिशियल लैंग्वेज आहिनि। ऐं असांजे मुल्क में सिंधी ॿोली ऐं ॿियूं ॿोलियूं क़ौमी ॿोलियूं छो नथियूं थी सघनि? मुंहिंजे ख़्याल में इन लाइ असांखे तमामु घणे महिनत जी ज़रूरत आहे, वॾी जदोजहद जी ज़रूरत आहे। असांखे जज़्बाती थियण जी ज़रूरत कोन्हे। असांखे कानून आइन जूं जा मामला उन कानून आइन हदनि खां ख़बर। असांखे असेंबली खे, सेनेट खे, सूबाई असेंबली, क़ौमी असेंबली मेंबरनि खे मिलणु घुरिजे, उनखे इन ॻाल्हि ते अमल करणु घुरिजे भई तव्हां ते हिकिड़ी ज़िमेदारी आहे, उहा ज़िमेदारी तव्हां पूरी करियो। तव्हांजी महिरबानी। जय सिंधी ॿोली। महिरबानी जनाब यूसुफ सिंधी साहब। मां गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर अताफुल्लो साहब जन खे त उहे अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं अताफुल्लो साहब। न महिरबानी साईं। हक़ीक़त ही आहे त मूंखे हैरानगी बि आहे, मूंखे अफ़सोस बि थिए थो त अॼु असांखे हिन सिंधी क़ौम खे अहिड़ा ॾींहं बि ॾिसणा हुआ जो पंहिंजी धरती ते पंहिंजी ॿोली खे दफ़्तरी ज़बान करार ॾियण लाइ असां जेको आहे सो जदोजहद कयूं था या जतन कयूं था, या धारियुनि जेके असांजी ॿोली जे मथां हमला कया आहिनि या हमिलो कयो वियो आहे डॉक्टर आमिर जे तरफ़ां। सचपच त 1843 में जॾहिं अंग्रेज़नि सिंध धरती खे फतह कयो त अंग्रेज़ महसूसु कयो त असांखां ग़लती त थी आहे, पर सभ खां अव्वल जेका हुननि वॾे में वॾी महिरबानी कई सिंध जे मथां, जेका अबुल हसन सिंधियूं जे नाले सां अबुल हसन जी सिंधी लिखत पढ़त में कमु ईंदी हुई, उनखे हुननि अंग्रेज़नि 1851 खां वठी 1853 ताईं हिकिड़ी मुकमिल 52 अखरी असांखे आयोबता ॾेई करे हिन सिंधी धरती जे मथां, सिंधी क़ौम जे मथां वॾे में वॾो अहसान कयो। ही धारिया, ही पनाहगीर
सचपच त असां कंहिं बि ॿोली सां नफ़रत नथा कयूं। उर्दू हुजे, पंजाबी हुजे, पश्तो हुजे, बलोची हुजे, सिंधी हुजे, सभु ॿोलियूं इंसानी ॿोलियूं आहिनि, इंसानी ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं पियूं। पर जेकॾहिं केर बि असांजी ॿोली जे मथां वार कंदो, असांजे कल्चर जे मथां वार कंदो, असां हुनखे कोन बख़्शींदासीं। अॼोको मेड़ाको सिर्फ़ु अॼु लाइ न आहे। यादि रखो, हमेशह असां माण्हू ईअं कयो आहे त हिकिड़ो इशू ईंदो आहे, उन इशू खे खणी करे अहिड़े नमूने सां गॾु थी करे पोइ वञी घरनि में सुम्हंदा आहियूं। मां भाईजान जामी चांडे साहब खे, अधे जामी चांडे साहब खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे हिन मेड़ाके खे जेको हैदराबाद में आहे, सखर में आहे, कराची में आहे, नवाबशाह में आहे, लाड़काने, कंबर, बल्कि सॼी सिंध में जिथे जिथे मेड़ाका थिया आहिनि, सभिनी दोस्तनि खे कलेक्ट करे सभिनी पार्टियुनि मां हिकु हिकु माण्हू खणी करे हिकिड़ी एक्शन कमेटी ठाहियो जेका जदोजहद करे ॿोली जे लाइ, धारनि जी आबादकारी, जिन खे शनाख़्ती कार्ड ठाहे ॾियण लाइ स्पेशल हिकिड़ा माण्हू मुक़ररु कया विया आहिनि, उन्हनि खे रद्द कराइण जे लाइ हे जेके डिमांड था कनि त भई असांखे सूबा ठाहे ॾिना वञनि, सूबो ठाहे ॾिनो सिंध में, उन्हनि जे ख़िलाफ़ हिकिड़ो मुतहरिक जेको आहे सो प्लेटफॉर्म पैदा कयो वञे, ठाहियो वञे, जीअं सिंधी क़ौम जे लाइ अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो ॾुतर ऐं ॾुकर जेको आहे सो ख़तमु कजे, कंहिं दुश्मन खे वरी ज़रूरत न थिए त असांजे मथां अहिड़ो हमिलो करण जी कोशिशि करे। मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त मोहबत जी राहुनि में राबेल आहियूं, पर ख़बरदार अॻियार धाड़ेल आहियूं। असांजा आख़िरी ॿ मुक़रर आहिनि। हाणे आऊं समाजी अॻवान, सिंधी समाज जो मुतहरिक किरदार साईं पुनल सारे साहब खे गुज़ारिश कंदुसि, ऐं उन खां पोइ असांजो आख़िरी मुक़रर आहे जनाब जामी चांडे साहब। पुनल सारे साहब खे गुज़ारिश आहे त अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। सभ खां पहिरियां मां उन्हनि मुतहरिक दोस्तनि खे जिन बार बार पोस्टूं रखी जामिया खे अपील कई त ॿोलीअ जे हवाले सां कुझु थियणु खपे, उन्हनि खे ऐं जामी चांडियो खे मुबारकबाद ॾींदुसि, जंहिं अॻु जीअं अॻ में बि मिसिंग पर्सन्स ते, क़ाबिल चांडे वारनि जे मामले ते ऐं ॿियनि ते वरी बि पहल जेका कई उहा जामी कई, ऐं हिन ॿोलीअ जे इशू ते बि जामी जेको आहे सो अॻियां कदम खणी ऐं सॼे पाकिस्तान में ही सॾु ॾिनो। हींअर मुख़्तियार ॿुधायो त 21 जॻहियुनि ते, पर मूंखे ॿियनि बि इलाही नंढनि वॾनि शहरनि मां अचनि पिया त तक़रीबन 53 शहरनि में जेको आहे अॼु एहतजाज थिया आहिनि, पर उहे एहतजाज जारी आहिनि, उहे अञा वधीक थींदा। ऐं आउं सम्झां थो त ॿोलीअ जे इशू ते हिननि हुकुमराननि खे सम्झणु खपे त हिननि इहो साॻो जेको आहे सो किरदार 1948 में बंगाल में अदा कयो, जॾहिं काइद आज़म जना चयो त हिते क़ौमी ॿोली उर्दू, फ़क़ति उर्दू हूंदी, ऐं इहा हुनजी स्पीच ढाका में हुई। अॼु कराचीअ में जॾहिं सर्कुलर कढी ऐं हेल्थ जे मुलाज़िमनि खे तव्हां जे करे सस्पेंड था कयो, ऐं तव्हां चओ था त हिते सिंधी ॿोली न हलंदी, दफ़्तरी ज़बान सिंधी न थींदी, क़ौमी ज़बान तव्हां सिंधी न मञींदव, त पोइ सिंध जा माण्हू ढाका खां हिकु क़दम अॻियां खणी एहतजाज कंदा, ऐं पोइ 53 न पर सॼी सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाज थींदा। असां सम्झूं था त ॿोली सिंध जो वजूद ऐं बका आहे, ऐं असांजी बका खे ख़तम नथा करे सघो। ऐं वरी बि जेके बि तव्हां दोस्त हिते या सॼे पाकिस्तान में जिन एहतजाज कयो आहे ऐं अॼु अची जेको आहे सो सीनो ताणे बीठा आहिनि, उन्हनि खे शाबाश ॾींदे हीअ हिकु ॻाल्हि चवंदुसि त घटि में घटि हाणे जेका इलेक्शन अचे थी, उन इलेक्शन में तव्हां जेके बि साञा वेंदा आहियो, जेके बि लिखो ऐं पढ़ो था, उहे सियासी पार्टियुनि खां हिकिड़ो मुतालबो कयो त हाणे महिरबानी करे पाकिस्तान जे सभिनी यूनिटनि जूं जेके क़ौमी ॿोलियूं आहिनि उन्हनि खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियो। महिरबानी पुनर सारे साहब।
असांजूं अदियूं बि हिते बीठियूं आहिनि सुभाणे इहे न थिए त वरी अदियुनि जो केस हुजे छो त हीअ ॿोली बेसिकली असांजे माइरुनि भेनरुनि जी आहे मां ॿ टे नारा हणाईंदुसि उन खां पोइ असांजी भेण तकीर कंदी ऐं आख़िर में जामी चांडे साहिब खे गुज़ारिश कंदुसि मुंहिंजे अम्मा जी ॿोली सिंधी ॿोली मुझे अम्मा जी बोली मुझे अम्मा जी बोली मुझे भेड़ की बोली मुझे भेड़ की बोली मुझे धी की बोली मुझे धी की बोली अति सुबेदा जी बोली अति सुबेदा जी बोली हर माँ की बोली हर माँ की बोली हर माँ की बोली आई कौमी बोली आई कौमी बोली आई कौमी बोली I call me Boli. I call me Boli. I call me Boli. I share the Boli. I share the Boli. I wear Boli. I wear the Boli. I got the Boli. I got the Boli. I mono Boli. I mono Boli. I mono Boli. मेहरबानी मां गुज़ारिश कंदुसि अदी गुलबदन जावेद खे तो वचन पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि मुख़्तसरन उन खां पोइ असांजो आख़िरी मुक़ररु आहे जनाब जामी चांडे साहब लतीफ़ साईं फरमाया है तो मतो आही मच्छ थला तो थूना हणी मतो आही मच्छ थला तो थूना हणी तो जा भाई अच्छा ते पानी पुना ॾींहड़ा भाइरो भेनरो अॼु असां मूंखे ॾाढी अफ़सोस सां चवणो थो पए मूंखे अॼु वरी महमूद दरवेश जी हीअ चवणी वराइणी थी पवे उन चयो हो त पराई धरतीअ ते जलावतन थी रहणु एतिरो अज़ियतनाक न आहे जेतिरो पंहिंजी धरतीअ ते जलावतन थी रहणु जॾहिं असांजी भेण खे असां जॾहिं फेसबुक ते ॾिठो त असांजी भेण खे सिंधी ॻाल्हाइण ते नोटिस मिलियो आहे ऐं उहो नोटिस उन माइंड सेट जो आहे उन माइंड सेट जो आहे जिन हमेशह मज़हब जे बुनियाद ते माण्हू विराया जिन हमेशह ॿोली जे बुनियाद ते माण्हू विराया माण्हू माराया ही उन माइंड सेट जो रवैयो आहे पर उन खां पहिरीं मां चवंदी हलां त असांजी ॿोलीअ खे ख़तरो सिंधी माण्हूअ जे वजूद खे ख़तरो आहे असीं सदियुनि खां असांजी सिंधी ॿोली जंहिंमें लतीफ़ आहे जंहिंमें शाह इनायत आहे जंहिंमें सचल आहे जंहिंमें सामी आहे जंहिंमें नए दौर जो इमदाद आहे अयाज़ आहे सभई शाइर आहिनि जंहिंमें आसिफ़ मिसराणी आहे जंहिंमें उस्ताद बुखारी आहे छा उन ॿोलीअ तां ईअं असीं हथु खणी वेंदासीं या असांजा ऐवाननि में वेठल असांजे हकमराननि जी जेके सिंध जे वोट ते हितां वोट वठी उते जेके असांजी नुमाइंदगी कनि था या उन्हनि जी भुल आहे त अॼु जेके हिते असां सवे माण्हू गॾु थिया आहियूं इहे सुभाणे असां हज़ारनि में असां करोड़नि में गॾिजी उन्हनि ऐवाननि खे ललकारींदासीं जेकॾहिं असांजी सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो न ॾिनो वियो त असांजी हर माउ असांजी हर भेण असांजो हर भाउ असांजे ही वजूद जी बका जो मसइलो आहे सिर्फ़ु असांजी ॿोली जो मसइलो न आहे ऐं हिन मौक़े ते हिकिड़ी ॻाल्हि चवंदसि त थोरियूं के मयारूं असांजूं पंहिंजूं पाण ॾे बि वञनि थियूं उहे ईअं आहिनि त असां पंहिंजी ॿोली खे पंहिंजो कयूं जीअं मूंखे डॉक्टर ज़ुबैदा जूणे जो बि थी आहे त उन हिकिड़े हंधि लिखियो हो त असां मासी जो रिश्तो छो विञायो आहे बाबा जेको कमु करे थो घर में उहो नौकर आहे उहा माई आहे असां हुनखे माई चई सघूं था असीं हुनखे एतिराम में मासी पर असां जेकॾहिं पंहिंजी मासी चवंदा आहियूं सॻीअ खे त असां ते खिलियो वेंदो आहे असांजा पंहिंजा सिंधी खिलंदा आहिनि त इहा खाला आहे उन जंहिं ॾींहुं मूं ज़ुबैदा जो इहो स्टेटस ॾिठो उन खां पोइ मां ॿारनि खे चवंदी आहियां त कम वारी खाला आहे ऐं तव्हांजी मासी मासी आहे पुफी पुफी आहे तव्हांजी मामी मामी आहे असां आंटी ऐं इन कल्चर मां असांखे निकिरणो पवंदो असांखे पंहिंजे औलाद खे भले असांजा ॿार किथे बि पढ़नि पर असांखे जेसि ताईं असां उन्हनि खे लतीफ़ शुनासी न ॾींदासीं जेसि ताईं असां अयाज़ शुनासी न ॾींदासीं तेसि ताईं असां सभु विलोई आहियूं बहरहाल मां तव्हां सभिनी भाउरनि जी थोराइती आहियां ख़ासि करे सिंधी अदबी संगत वारनि जी उन्हनि असांखे हीउ मौक़ो ॾिनो ऐं मां नारो हणाईंदसि त क़ौमी ॿोली क़ौमी ॿोली ऐं मां इहा बि ॻाल्हि कंदसि त असांजी फारसी बि असांजी ॿोली आहे उहा रूमीअ जी ॿोली आहे उहा सादी जी ॿोली आहे उर्दू बि ग़ालिब जी ॿोली आहे असांजी ॿोली आहे पर असांजी क़ौमी ॿोली सिंधी ॿोली क़ौमी ॿोली सिंधी ॿोली असांजो आख़िरी मुक़ररु आहे जनाब जामी चांडे साहब ॿियो हिते हिकु ऐलान कया त अॼु जी हिन सॼी कारवाई
सर्वेज ओडो साहब ऐं जाफ़र मेमन साहब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जेका हिते मौजूदु आहे उन्हनि लाइव कार्रवाई हलाई आहे ऐं दोस्तनि खे जिन असांजे प्रोग्राम में शरीक न थी सघिया आहिनि उन्हनि खे ज़रूरु गुज़ारिश कबी त उहे हिन प्रोग्राम खे ॿुधनि। मां गुज़ारिश कंदुसि सिंध जे मशहूरु दानिश्वर अदीब सहाफ़ी लेखक जनाब जामी चांडो साहब खे तो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। जनाब जामी चांडो साहब। सिंधी ॿोली जी वारसी करण जे लाइ अॼु हैदराबाद में, इस्लामाबाद में, कराची में, मीरपुर खास में, घोटकी में, नौशर और फरोज में, टंडे मोहम्मद खान में ऐं सॼी सिंध, टंडे अलायार में ऐं सॼी सिंध में जेके दोस्त साथी अॼु गॾु थिया आहिनि, असां सम्झूं था त असांजा ही सभई मेल बिना कंहिं तंज़ीम, बिना कंहिं फोरम ऐं बिना कंहिं बि फ़र्क़ जे सिंध जे सभिनी बाशऊर माण्हुनि जो इहो गॾिजण, इहो एहतजाज कंहिं फ़र्द जो एहतजाज न आहे, कंहिं मख़सूस तंज़ीम जो एहतजाज न आहे, इहो सिंध जे गॾियल इज्तिमाही शऊर जो एहतजाज आहे। दोस्तो, अॼोके एहतजाज में हिते असां वटि कोटड़ी मां बि अदबी सिंध दोस्त आया आहिनि ऐं अदीब, शाइर, सियासी कारकुन, नौजवान, तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था। ऐं असांजी जेका अॼोके एहतजाज जेको इस्लामाबाद खां वठी हैदराबाद ताईं पूरी सिंध में थी रहियो आहे, उनजो हिकिड़ो ई पैगाम आहे। उहो पैगाम इहो आहे त सिंध ऐं सिंध जा माण्हू हज़ारनि सालनि खां वठी हिकिड़ी पुरअमन तहज़ीब जा वारिस आहिनि। असांखे कंहिं बि ॿोलीअ सां, कंहिं बि नस्ल सां, कंहिं बि क़ौम सां, कंहिं बि इंसान सां कंहिं बि क़िस्म जो तासुब ऐं ॿियखियाई असांजो क़ौमी ऐं तहज़ीबी वड़ो ई न आहे। असां जिते इहो चऊं था त असां समूरी इंसान ज़ात सां प्यार कयूं था, दुनिया जे समूरी ॿोलियुनि खे पंहिंजियूं ॿोलियूं सम्झूं था, दुनिया जे सभिनी सकाफ़तुनि जे अवाम दोस्त ऐं रोशन ख़याल अंसरनि खे पंहिंजूं सम्झूं था सकाफ़तूं, उते असां इहो बि चऊं था त असांखे पंहिंजे सिंध वतन जी तारीख़ी मालिकीअ जो जेको हक़ आहे इहो न कंहिं हुकूमत ॾिनो आहे, न कंहिं तबिके ॾिनो आहे, न कंहिं जमात ॾिनो आहे, इहो असांजी हज़ारनि सालनि जी तहज़ीब ऐं तारीख़ ऐं असांजे अॻूणे नस्लनि असांखे इहो हक़ ॾिनो आहे। ऐं असां इहो चऊं था त सिंधी ॿोली सिंध जे माण्हुनि जी क़ौमी ॿोली आहे ऐं सिंध जो शायदि दुनिया जो हिकिड़ो अजीब ऐं हसीन हिकिड़ो ख़ितो आहे जिते माण्हुनि जूं मादरी ॿोलियूं ॿियूं थी सघनि थियूं, पर माण्हुनि जी क़ौमी ॿोली मुतफ़िक़ा तौर ते सिंधी ॿोली आहे। सिंध में केतिरा हज़ारे, लखे ऐं करोड़े सिंधी माण्हू पंहिंजे घरनि में सराइकी ॻाल्हाइनि था, बलोची ॻाल्हाइनि था, बलोचकी ॻाल्हाइनि था, जदगाली ॻाल्हाइनि था, बिरोकी ॻाल्हाइनि था, उर्दू ॻाल्हाइनि था ऐं ॿियूं डाटकी, मारवाड़ी, पारकरी, इहे सभई ॿोलियूं ॻाल्हाइनि था, पर इहे सभई माण्हू जेके वतन जा ऐं धरती जा हलाली फर्ज़ंद आहिनि, उन जूं धीअरूं आहिनि, उन्हनि जी मुतफ़िक़ा तौर ते ॿोली सिंधी ॿोली क़ौमी ॿोली आहे। असां एहतजाज में इहो वाज़े करणु चाहियूं था त पाकिस्तान जो आइन सिंध खे क़ौमी ॿोली मञे या न मञे, सिंध जी तारीख़ सिंध जी ॿोली खे क़ौमी ॿोली तस्लीम करे चुकी आहे। पाकिस्तान जो आइन जेकॾहिं असांजी ॿोली खे क़ौमी ॿोली न मञींदो त पंहिंजो हशर ख़राब कंदो। सिंध जी क़ौमी हैसियत खे को बि ख़तरो असां सिंध जा करोड़े माण्हू थियण कोन ॾींदासूं। ऐं साॻे वक़्तु असां चऊं था त सिंध सूबे अंदरि पाकिस्तान जो आइन चए थो आर्टिकल 251 सब क्लास 3 में त को बि सूबो मौजूदा आइन जे तहत पंहिंजे सूबे जी सरकारी ऐं दफ़्तरी ॿोली पंहिंजे सूबे जी ॿोली खे करार ॾेई सघे थो। इन आइन जे शिक जे तहत 1972 में बिल पास थियो ॿोली जो, जंहिंमें सिंधी ॿोलीअ खे सिंध जी दफ़्तरी ऐं सरकारी ॿोली करार ॾिनो वियो। वरी 1994 में
सिंध असेंबली ठहरा पास कयो अक्सरती राय सां जंहिं ठहरा तौसीक़ कई ऐं तजदीद कई इन ॻाल्हि जी त सिंधी ॿोली सिंध जी दफ़्तरी ऐं सरकारी ॿोली आहे। दोस्तो, ही जेको कराची में डाव में वाक़िअ थियो आहे असांजी मज़म्मत कयूं था। असां सम्झूं था त इहो हिकिड़े बीमार ज़हन जो इन्फरादी रवैयो आहे ऐं जेको बि माण्हू जिते बि कंहिं इदारे में अहिड़ी रवश रखे थो त उहा सिंध जे माण्हुनि क़ाबिल क़बूल न हूंदी। ऐं असां सम्झूं था त इहो न पहिरियों वाक़ियो हो ऐं न आख़िरी वाक़ियो हूंदो, छाकाणि त हिन मुल्क में जिते क़ौमी ॿोलियुनि जो एतिराम न आहे उन्हनि जो वजूद तस्लीम नथो कयो वञे ऐं सिंध सूबो जंहिंजो कानून पास ठही चुको आहे त दफ़्तरी ॿोली ऐं सरकारी ॿोली सिंधी ॿोली आहे, जेकॾहिं उन सूबे जी असेंबली ऐं उन सूबे जी हुकूमत एतिरी नाअहल हूंदी, गैर ज़िम्मेवार हूंदी ऐं मुजरमाना ख़ामोशी अख्तियार करे वेठी हूंदी त पोइ अहिड़ा वाक़िआ रोज़ थींदा। असांजो अॼोको एहतिजाज रुगो उन फ़र्द जे ख़िलाफ़ न आहे जेको बीमार ज़हन हो जंहिं तासुब जो मुज़ाहिरो कयो। असांजो एहतिजाज सिंध हुकूमत जे ख़िलाफ़ बि आहे। असांजो मुतालबो सिंध असेंबली खां बि आहे त जेका असेंबली पंहिंजे ठाहियल कानून ते अमल नथी कराए सघे उहा पंहिंजो इस्तेहकाक विञाए वेहे थी ऐं जेका हुकूमत पाण खे अवाम जी नुमाइंद सराहे थी, जेका हुकूमत पाण खे जमहूरी सराहे थी, जेका हुकूमत पाण खे अवामी सराहे थी, जेकॾहिं उहा सिंध जी सिंधी ॿोलीअ जे उन सरकारी ऐं दफ़्तरी हैसियत खे निफ़ाज़ नथी कराए सघे त पोइ अहिड़ी हुकूमत पंहिंजो जवाज़ विञाए वेहे थी। इन करे असां अॼोके एहतिजाज में सॼी सिंध में ऐं इस्लामाबाद ताईं इहो ई मुतालबो रखियो आहे त सिंध हुकूमत सिंध असेंबली जे पास कयल कानून मुताबिक़ सिंधी ॿोलीअ खे सिंध जे अंदरि दफ़्तरी ऐं सरकारी ॿोली तौरु जेका उहा अॻु ई आहे उनजो निफ़ाज़ यकीनी बणाए। ऐं दोस्तो, असां अॻ में दोस्त चई चुका आहिनि